बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन जो पार्ट 2 असां वो अॼु हीअं रिस्टार्ट कंदासीं। जेको पार्ट 1 आहे उहो ऑलरेडी असां जेको रिकॉर्ड करे चुका आहियूं, अपलोड करे चुका आहियूं। त हाणे पार्ट 2 में असां लास्ट टाइम जेको पार्ट 1 उन ते असां ऑर्गन्स यानी कि सिस्टम जेके उन ते असां स्टडी करे चुका हुआसीं। हाणे असां ऑर्गेनिज़म्स खे जेको आहे पढ़ंदासीं। त ऑर्गेनिज़म छा आहे? ठीकु आहे। जीअं असां इहो ॾिठो त जीअं ऑर्गन मिली करे छा पिया ठाहिनि, ऑर्गन सिस्टम पिया ठाहिनि। साॻी तरीक़े सां ऑर्गन सिस्टम मिली करे हिकु कंप्लीट छा ठाहींदा आहिनि, हिकु ऑर्गेनिज़म ठाहे छॾींदा आहिनि। ठीकु आहे, छा ऑर्गेनिज़म ठाहींदा आहिनि। हाणे यानी कि जंहिं महिल सिस्टम पाण में मिलंदा आहिनि त हिकु कंप्लीट ऑर्गेनिज़म ठही वेंदो आहे। एन इंडिविजुअल लिविंग बीइंग दैट कैन फंक्शन इट्स ओन। हाणे जंहिं महिल इहो ठही वेंदो त इहो पंहिंजो पाण छा फंक्शन यानी कि इंडिविजुअल लिविंग बीइंग दैट कैन फंक्शन इट्स ओन, उहो पंहिंजो पाण कमु कंदो आहे। इन जो मिसाल छा थी सघे थो? हाणे लाज़मी ॻाल्हि आहे, जीअं असां वटि ह्यूमन आहे, ठीकु आहे, इहो छा आहे असां वटि इहो असां वटि छा आहे ऑर्गेनिज़म आहे। ट्रीज़ आहिनि, इहे बि असां वटि छा आहिनि ऑर्गेनिज़म्स आहिनि। ॿिया जेके एनिमल्स आहिनि उहे बि छा आहिनि असां वटि ऑर्गेनिज़म्स आहिनि। ऐं इहे जे सिस्टम जेके आहिनि मिली करे छा ठाहींदा आहिनि, असां वटि ऑर्गेनिज़म ठाहींदा आहिनि। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां वटि पॉपुलेशन आहे। ठीकु आहे, ऑर्गेनिज़म ठही आहे। हाणे उन खां पोइ असां वटि छा आहे पॉपुलेशन आहे। पॉपुलेशन में छा थो अचे? अ ग्रुप ऑफ ऑर्गेनिज़म्स। ॾिसो ऑर्गेनिज़म छा आहे? अ लिविंग बीइंग आहे, इंडिविजुअल आहे। ठीकु आहे। पॉपुलेशन में उहो इंडिविजुअल छा आहे ग्रुप में यानी कि तब्दील थींदो, उहो ग्रुप ऑफ ईअं माना ऑर्गेनिज़म माना ग्रुप ऑफ इंडिविजुअल्स बसि चई सघूं था। ठीकु आहे। ग्रुप ऑफ ऑर्गेनिज़म्स ऑफ सेम स्पेशीज़। सेम स्पेशीज़ मतिलबु हिकु ई जेके नस्ल मां हुजनि ऐं हिकु ई जॻह ते उहे रहंदा हुजनि। स्पेशीज़ सेम एरिया, हिकु ई एरिया में रहंदा हुजनि, उहो असांजा छा आहिनि पॉपुलेशन आहे। जीअं असां अगरि ॾिसूं असां वटि जीअं हूंदा आहिनि हरणियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, डीर्स हूंदियूं आहिनि, उहे छा उहे हिकिड़ी एरिया में रहंदियूं आहिनि। माकोड़ियूं आहिनि, माकोड़ियुनि खे अगरि तव्हां नोट कयो हुजे त इहे आहिनि बज़ाति ख़ुदि इहे ऑर्गेनिज़म ई आहिनि। इहे छा आहे हिकिड़ी यानी कि एरिया में रहंदियूं आहिनि, हिकिड़ी पॉपुलेशन जी हूंदियूं आहिनि। इहे ठीकु आहे सेम स्पेशीज़ हूंदियूं आहिनि हिकिड़ी। इन खे त छा चवंदा आहियूं पॉपुलेशन चवंदा आहियूं। यानी कि हिकु जहिड़ा हुजनि, ठीकु आहे, पहिरें नंबर ते हिकु ई जॻह ते रहनि त उहे असांजा छा आहिनि पॉपुलेशन आहे। हाणे पॉपुलेशन खां पोइ असां वटि छा आहे कम्यूनिटी आहे। ठीकु आहे। पॉपुलेशन हुन खां पोइ असां वटि छा आहे कम्यूनिटी आहे। कम्यूनिटी में असां वटि छा आहे ऑल द डिफरेंट पॉपुलेशन। डिफरेंट पॉपुलेशन मतिलबु ॾिसो पॉपुलेशन छा हुआ सेम स्पेशीज़ हुआ। ठीकु आहे। यानी कि हिकिड़ो ई हुन में पॉपुलेशन में हिकिड़ी स्पेशीज़ वारा रहनि पिया, हिकिड़ी स्पेशीज़ वारा। पर कम्यूनिटी में छा आहे त जेके मुख़्तलिफ़ यानी कि पॉपुलेशन जीअं में हाणे लाज़मी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ पॉपुलेशन इंसान अची वेंदा, बर्ड्स बि अची वेंदा, उन में इंसेक्ट्स बि अची वेंदा, यानी कि सभई शयूं उन में पॉपुलेशन अची वेंदियूं दैट लिव टुगेदर। ठीकु आहे। दैट लिव टुगेदर इन सेम हिकिड़े जॻह ते रहनि, उन खे असां छा चवंदासीं कम्यूनिटी चवंदासीं। ऑल द डिफरेंट पॉपुलेशन दैट लिव टुगेदर। ठीकु आहे, हिकु ई जॻह में रहनि त उहो असांजा छा आहिनि कम्यूनिटी आहे। क्लियर। हाणे कम्यूनिटी में जीअं असां वटि ह्यूमन्स हिकु जॻह, बर्ड्स थी विया, ट्रीज़ थी विया, इहे सभु असां वटि यानी कि छा आहे कम्यूनिटी आहे पूरी। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि छा आहे इकोसिस्टम। इकोसिस्टम में वरी छा थो अचे? अ कम्यूनिटी ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म। ठीकु आहे। जेको आहे सो कम्यूनिटी ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म्स, इन खे असां छा चवंदा आहियूं बायोटिक। जिथे यानी कि उहा कम्यूनिटी जेके लिविंग ऑर्गेनिज़म रहनि उन खे असां बायोटिक चवंदा आहियूं। ऐं हुन खां पोइ एंड देयर फिज़िकल इन्वायरमेंट। फिज़िकल इन्वायरमेंट में जेको ॿियूं शयूं अची थियूं वञनि, ठीकु आहे, जीअं जबल पाणी वग़ैरह, इहे छा आहिनि असांजा, उन खे असां एबायोटिक चवंदा आहियूं। ठीकु आहे। अ कम्यूनिटी ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म्स बायोटिक एंड द फिज़िकल इन्वायरमेंट एबायोटिक। ठीकु आहे। उन में जेके असांजा यानी कि उहो छा आहे पूरो इकोसिस्टम आहे। ठीकु आहे। उहो पूरो छा आहे असांजो इकोसिस्टम आहे। उन खां पोइ असां वटि बायोस्फेयर। बायोस्फेयर असांजो लास्ट जेको आहे सो आहे पार्ट इन जेको आहे सो टॉपिक जो। ठीकु आहे। बायोस्फेयर में असां वटि द ग्लोबल इकोलॉजिकल सिस्टम। इहो छा आहे द ग्लोबल इकोलॉजिकल सिस्टम आहे। ठीकु आहे। इंटीग्रेशन ऑल लिविंग बीइंग्स एंड देयर रिलेशनशिप। जेके बि लिविंग बीइंग्स आहिनि उन्हनि जो पाण में इंटरेक्शन छा सां? हाणे इंटरेक्शन छा सां? लिथोस्फेयर सां, ठीकु आहे, एटमोस्फेयर सां ऐं हाइड्रोस्फेयर सां। यानी कि जीअं मिट्टी सां उन्हनि जो रिलेशन छा आहे, पाणी सां छा आहे, ऐं जेका असांजी यानी कि हवा वग़ैरह आहे उन सां उन जो रिलेशनशिप इहो सॼो असांजो छा आहे ग्लोबल। इन जी एग्ज़ाम्पल छा आहे होल, जेका होल वर्ल्ड यानी कि अर्थ एज़ अ होल, इहो सॼी दुनिया जेका असां इन खे छा चवंदासीं? असां इन खे बायोस्फेयर चवंदासीं। ठीकु आहे। ऐं इकोसिस्टम में छा पियो अचे असांजो कम्यूनिटी ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म्स, ठीकु आहे, बायोटिक एंड देयर फिज़िकल इन्वायरमेंट एबायोटिक, इहो असांजो हिकिड़ो इकोसिस्टम आहे। क्लियर। उम्मीद आहे त लेक्चर तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अगरि लेक्चर रिलेटेड को सवाल हुजे या तव्हांखे किथे मुश्किल अची रही हुजे त उहा तव्हां असांखे कमेंट बॉक्स में पुछी सघो था। ऐं हिन टॉपिक रिलेटेड या पूरे जेको असांजो चैप्टर 9th क्लास जी बायोलॉजी
चैप्टर 1 उन रिलेटेड को तव्हांखे यानी नोट्स की ज़रूरत हुजे या को सवाल हुजे पुछा करे सघो था, नोट्स तव्हां असां खां वठी सघो था। उन खां आख़िर में मां इहा तव्हांखे गुज़ारिश कंदुसि असांजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब लाइक ऐं फॉलो ज़रूरु कंदा, जीअं जेके अॻिते जेके बि वीडियोज़ अचनि उहे तव्हांजे लाइ आराम सां साबित थियनि ऐं तव्हां ते पहुची सघनि। वस्सलाम वालेकुम।